सां सहाफ़ियुनि ऐं पुलिस खे धमकियूं ॾींदड़ जवाबदार अदालत में पेश थियो आहे। 3 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सेठारजा खां फातिमा क़त्ल केस जे हवाले सां सहाफ़ियुनि ऐं पुलिस खे धमकियूं ॾींदड़ जवाबदार अदालत में पेश थियो, जॾहिं त जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। अवां खे ॿुधाईंदासीं त राणीपुर वाक़े बाद जवाबदारनि जी हिमायत में सहाफ़ियुनि ऐं पुलिस खे धमकियूं ॾींदड़ जवाबदार अकबर कल्होड़ो राणीपुर जी अदालत में पेश थियो। 3 ॾींहनि जे रिमांड ते जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो। राणीपुर जी अदालत जवाबदार अकबर कल्होड़ो खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फातिमा फरोड़ो जो केस दुनिया लेवल ते पहुची वियो आहे। कातिल कॾहिं बि बची न सघंदो, केस जी पैरवी कंदड़ वकील निसार भंभरो जोड़ो चवण आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे हुसैन बख्श कुबर। जी हुसैन बख्श, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु जेको फातिमा फरोड़ो वारो क़त्ल केस में मुख्य जवाबदार असद शाह जो राणीपुर जे मजिस्ट्रेट आॾो उनखे पेश कयो वियो, जेको उनजो पुराणो जिस्मानी रिमांड अॼु पूरो थियो, जॾहिं त अदालत घुरी उनखे अॼु 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो आहे। असद शाह जे वकीलनि पारां जेको आहे सो अदालत खे सदा कई वई त जवाबदार खे जेको आहे जिस्मानी रिमांड ख़तमु करे जेल कस्टडी ॾिनो वञे, जॾहिं त जेके फरियादी वकील हुयो निसार भंभरो, हुन अदालत खे चयो त DNA बि न पहुती आहे ऐं जेको जवाबदार जो मोबाइल आहे उनजो हिन वक़्त ते पिन कोड न मिली सघियो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो अञा जांच रहियल आहे। अदालत उनखे जेको आहे सो क़बूल कंदे उनखे 3 ॾींहनि जो लाइ पुलिस हवाले कयो आहे, जॾहिं त जेको आहे अॼु फातिमा जे जेके ॻोठ आहिनि उहे निगरान वज़ीर बि 2 पहुता आहिनि हिन वक़्तु, ऐं उन्हनि बि जेको आहे उनखे यकीन ध्यानी ॾियाराई आहे। ऐं SSP खैरपुर ते प्रेस कॉन्फ्रेंस ते हुन मिनिस्टर खे यकीन ध्यानी ॾियाराई त 2 ॾींहनि अंदरि जवाबदारनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कंदासीं। फयाज़ शाह ऐं जेकी औरत जवाबदार आहे हिना शाह ऐं फ्रांसिक जेकी रिपोर्ट आहे उहा अञा ताईं न अची सघी आहे, जंहिंजे करे केस जी कार्रवाई वधीक रुकियल आहे। जी, वॾी महिरबानी। नाज़रीन, सेठारजा खां हुसैन बख्श कुबर तफ़सील ॾिना आहिनि। फातिमा क़त्ल केस जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया। सहाफ़ियुनि ऐं पुलिस खे धमकियूं ॾींदड़ जवाबदार अदालत में पेश थियो। 3 ॾींहनि जे रिमांड ते जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो।